अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो दोस्त मंज़ूर सोलंकी। मिस्टर लियाक़त अली ख़ान पाकिस्तान जो पहिरियों वज़ीर आज़म हुयो। ख़ान साहब जो तालुक़ भारत जे शहर करनाल सां हुयो ऐं हू पंहिंजे इलाइक़े जो सभ खां वॾो जागीरदार ऐं नवाब हुयो। पर हुन तक़सीम हिंद खां पोइ न सिर्फ़ पंहिंजी जागीर ऐं जाइदाद छॾी, पर पाकिस्तान अची हुन पंहिंजे कंहिं बि जाइदाद या जागीर जो को बि क्लेम जमा न करायो। ख़ान साहब वटि 2 एचगन, 3 पतलूनूं ऐं 1 बोस्की जी कमीज़ हुई ऐं उन पतलूननि खे खोड़ सारियूं चतियूं लॻल हुयूं ऐं हू पतलूननि जे चतियुनि खे हमेशह पंहिंजी एचगन जे हेठां लिकाईंदो हो। 16 अक्टूबर 1951 में ख़ान साहब खे जॾहिं रावलपिंडी में शहीद कयो वियो त हुन जे लाश खे पोस्टमार्टम जे लाइ खणाए विया। दुनिया उहो ॾिसी हैरान थी वई त पाकिस्तान जे पहिरें वज़ीर आज़म खे न सिर्फ़ एचगन जे हेठां फाटल गंजी हुई, बल्कि हुन जे जोराबनि खे भी खोड़ सारा सुराख हुया। शहादत जे वक़्तु ख़ान साहब जे घर में कफ़न दफ़न जे लाइ भी पैसा मौजूद न हुया। बेगम राना लियाक़त अली ख़ान हुकूमत खे ॿुधायो त हुकूमत वज़ीर आज़म हाउस लाइ खंड जी हिकु कोटा मुक़ररु करे छॾी हुई। ही कोटा जॾहिं ख़तमु थी वेंदी हुई त वज़ीर आज़म, हुन जी घरवारी, हुन जो औलाद ऐं महिमाननि खे फिकी चांहि पीअणी पवंदी हुई। हिकिड़े ब्यूरोक्रेट मैडम राना लियाक़त अली ख़ान खां पुछो त इंसान हमेशह पंहिंजे औलाद लाइ या पंहिंजे औलाद लाइ जागीर, दौलत वग़ैरह ठाहींदो आहे, ख़ान साहब पंहिंजे ख़ानदान लाइ छो कोन मिल्कियत ठाही? बेगम साहिबा जवाबु ॾिनो त इहो ई सुवाल मूं बि ख़ान साहब खां पुछियो हुयो ऐं ख़ान साहब जवाबु ॾिनो त मां नवाब ख़ानदान सां तालुक़ु रखां थो। मां ज़िंदगी में हमेशह कपड़नि जो जोड़ो 2 दफ़ा न पहिरियो, हमेशह नओं वॻो 1 दफ़ो पहिरींदो हुयसि। मूंखे मुंहिंजे ख़ानदान ऑक्सफर्ड यूनिवर्सिटी में नौकर चाकर ॾेई छॾिया हुया। असां खाधो खाऊं या न खाऊं, असांजे घर में हर रोज़ानो 50 खां 100 माण्हुनि जो खाधो तयारु थींदो हो। ऐं जॾहिं मां पाकिस्तान जो वज़ीर आज़म थियसि त पोइ मां पंहिंजो पाण खां पुछियो त लियाक़त अली ख़ान, हाणे तोखे नवाबी या वज़ारत उज़मा ॿिन्ही मां हिक जी सिलेक्शन करणी पवंदी ऐं मूं पंहिंजे लाइ वज़ारत उज़मा जी सिलेक्शन कई। बेगम साहिबा चयो त ख़ान साहब चवंदो हो त मां जॾहिं बि नवां कपिड़ा ख़रीद कंदो आहियां त पंहिंजो पाण खां सवाल कंदो आहियां त छा पाकिस्तान जी सॼी अवाम वटि कपिड़ा आहिनि? मां जॾहिं पंहिंजो घरु ठाहिण जो सोचींदो आहियां त पाण खां इहो सवाल कंदो आहियां त छा पाकिस्तान जी सॼी अवाम वटि रहण जे लाइ घर आहिनि? ऐं जॾहिं मां पंहिंजे ख़ानदान लाइ पैसा जमा करण जो सोचींदो आहियां त पाण खां इहो सवाल कंदो आहियां त छा पाकिस्तान जी सॼी अवाम जी फैमिली लाइ मुनासिब पैसा मौजूदु आहिनि? ऐं मूंखे जॾहिं इन्हनि सभिनी सवालनि जो जवाबु न में मिलंदो आहे त पोइ मां पंहिंजो पाण खे चवंदो आहियां त मिस्टर लियाक़त अली ख़ान, हिकु ग़रीब मुल्क जे वज़ीर आज़म खे
नओं लिबास, ज़ाती मकान वग़ैरह सूंहे नथो। आउं हिन वीडियो जे ज़रिए पाकिस्तान जे सभिनी सियासतदाननि खे उहो मैसेज ॾियणु थो चाहियां त ईमानदारी नेक नियती सां कमु कयो ऐं ख़ान साहब जहिड़नि लीडर्स खे फॉलो कयो। सिर्फ़ पंहिंजा अकाउंट न भरियो पर ग़रीब, मासूम, मजबूर, मज़लूम, ॾुखनि सतायल अवाम ते रहम कयो ऐं पाकिस्तान जी तरक़ी जो हिसो बणिजो। थैंक यू।